अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां उस्ताद जलाल चांडे ऐं हुनजे प्यारे दोस्त ऐं अज़ीम फ़नकार अलादाद ख़ान ज़रदारी जेको आहे उनजे बारे में ॻाल्हाईंदासीं। दोस्तों फ़नकार अलादाद ज़रदारी वल्द बाग़ अली ज़रदारी साल 1959 ईस्वी में मोरे लॻो ॻोठ मकरारी में ॼाओ। इंटर ताईं तालीम हासिल कयाईं। राग जी लव नंढे हूंदे हुयसि। 1975 ईस्वी में उस्ताद फोटे ख़ान ज़रदारी खां राग जी बुनियादी सिख्या हासिल कई। उन खां पोइ उस्ताद मिठल ख़ान मीराणी जी शागिर्दी में रहियो। उस्ताद मिठल ख़ान मीराणी काज़ी अहमद जो वेठल हो। उस्ताद बीबे ख़ान जो शागिर्द हो। वॾो फ़न हुयसि। उन पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआत PTV खां कई। दोस्तों PTV ते वियो ऐं पंहिंजे फ़न जी शुरूआत कई। उन खां पोइ रेडियो ते तमामु सुठो ॻायो। तमामु वॾा वॾा कलाम ॻाया, वॾियूं वॾियूं महफ़िलूं कयूं ऐं भलिया इंटरव्यू ॾिना। कैसेट जी दुनिया जो मशहूरु फ़नकार रहियो। गले में तकलीफ़ सबबु केतिरा ई साल ॻाए न सघियो। हुन उर्दू, सिंधी, बलोची, सराइकी ऐं पंजाबी में काफ़ी कलाम ॻाया। अलादाद ज़रदारी खे केतिरा ई एवार्ड पिणु मिलिया, जिन में ज़ुल्फ़कार अली भुट्टो एवार्ड, मियां नसीर मोहम्मद कलोड़ो एवार्ड, मिस्री शाह एवार्ड ऐं लाल शहबाज़ कलंदर एवार्ड तमामु अहम आहिनि। हुन हैदराबाद, कराची ऐं बहावलपुर रेडियो ते ख़ूब ॻायो ऐं दाद वसूल कयो। पंहिंजी जन्नत जहिड़ी धरती सिंध खे क़दीम ज़माने खां वठी इहो एज़ाज़ हासिल रहियो आहे त हिन अज़ीम अमलो इंसान खे पंहिंजी कुख मंझि जनमु ॾिनो, आला किरदार जो मालिक पिणु बणायो। पोइ अहिड़नि शख़्सियतनि मंझां सियासी, समाजी, मज़हबी, सक़ाफ़ती ऐं सुर संगीत सां छो न लाॻापियल हुजनि। अहिड़ी रीति हिकु ज़िक्र सुर संगीत सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियत जो ई कबो, छो जो हिन जहान सां वास्तो रखंदड़ केतिरा ई अमलो फ़नकार पंहिंजे आवाज़ जो जादू जॻाए ॾेहा ॾे पंहिंजो नालो कमाए पंहिंजी धरती जो नालो रोशन करे रहिया आहिनि ऐं बहितरीन अंदाज़ सां, बहितरीन माना किरदार सां ऐं बहितरीन सोज़ो साज़ सां हिते निर्वार थिया। के वरी पंहिंजे वारो वॼाए वञी अब्दी आरामी थिया। मगर साल 1975 खां वठी सुर संगीत सां ॻांढापो रखंदड़ हज़ारे चाहींदड़ खे पंहिंजे दिलफ़रेब आवाज़ ऐं अंदाज़ सां मौसीक़ी जो इस्म ॿुधाए माण्हुनि जी दिलनि खे मोहींदड़ सिंधी मौसीक़ी जो लाजवाब फ़नकार अलादाद ज़रदारी माना वॾो कमु कयो ऐं वॾो ॻायो, वॾो दुनिया खे ख़ुशि कयो। दोस्तों अलादाद ज़रदारी जेको उस्ताद जलाल चांडे जो तमामु घणो आशिक़ हो ऐं दोस्त हो, पगमंड यार हो, छो जो हुननि जा घर बि वेझे हूंदा। दोस्तों अलादाद ज़रदारी सिंध जो तमामु सुरीलो रागी हो ऐं अॻूणे जेको नवाब शाह ज़िले जो राहक हो। ज़िले नुसरत फ़िरोज़ जे मोरो शहर जे भरिसां ॻोठ मकरारी जी मोज़ी शख़्सियत बाग़ अली ज़रदारी जे घर मंझि सर्दी जी मौसम मंझि साल 1959 ईस्वी में जनम वठी पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र शुरू कयो। अहिड़ी रीति हू आम रिवाजी प्राइमरी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ खां हासिल कंदो मैट्रिक ऐं इंटर जी तालीम ताईं रसाई हासिल कई। तंहिं बाद दिलि मंझि सुर संगीत सां संगत करण जो नंढे हूंदे खां दिलि मंझि उधमो जाॻो ऐं पोइ 16-17 साल जी उमिरि में वञी काज़ी अहमद शहर जे क्लासिकल फ़नकार उस्ताद मिठल ख़ान मीरासी खां गानो ॿधायाईं। सिंध जे नंढनि थोड़नि वॾनि शहरनि मंझि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो साल 1975 खां करे अवामी दाद हासिल कंदो रहियो। पाण इन वक़्तु बि सिंध जो मशहूरु शाइर मरहूम अनवर कमराई जो मशहूरु कलाम अख कमराणी तेॾा थी पिया बीमार होसई, ॾाढा बेक़रार होसई, उहो ई मेॾा यार होसी, उन्ही को सलाम ॾे वई। दोस्तों पाण इन्ही कलाम खां अलावा 800 एल्बम में हज़ारे दिल छुहींदड़ कलाम ॻाए मधान जो दिलियूं मोहींदड़ रहियो आहे। सिंध जो ई फ़नकार अलादाद ज़रदारी सिंध जे नाले वारे फ़नकार फोटो ख़ान ज़रदारी खां ॻाइण जी तरबियत हासिल कई। पाण रेडियो पाकिस्तान ऐं टेलीविज़न पाकिस्तान में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो रहियो। संदसि लाइ इहा बि एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त अलादाद ज़रदारी न रुॻो सिंधी ज़बान मंझि बहितरीन फ़न जो मुज़ाहिरो करे सघियो, पर हू सराइकी, उर्दू, बलोची ऐं पंजाबी ज़बान में बि लाजवाब नमूने सां हमेशह ॻाईंदो रहियो आहे। उन खां अलावा संदसि हिकु फ़र्ज़ंद मोहतरम शहबाज़ ज़रदारी पिणु सुरीले रागी तौरु पंहिंजे वालिद जे किर्त खे संवारींदो रहियो आहे।
मुंहिंजी सिंध जे मिड़नी फ़नकारनि खे बि गुज़ारिश आहे त तव्हां बि अल्लाह ताला ज़रदारी जीअं माना ॻायो ऐं पंहिंजो नालो कमायो। दोस्तो अॼु इहे ॿई फ़नकार असां में न आहिनि रहिया। तव्हां दुआ कयो त अल्लाह पाक इन्हनि जी ॿिन्हिनि जी बख़्शी फ़रमाए ऐं जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।